अदा त जिए थो पंहिंजे मतलब जे लाइ, असांजी जिंदगी जी त उनखे का बि परवाह कोन्हे का। हाकमज़ादी, असांजी जिंदगी सुखी गुज़रे पई। सिजावल असांजी हर ज़रूरतूं पूरी थो करे, पोइ तोखे अञा छा खपे? जीअण जे लाइ रुगो पेट भरणो न आहे हूंदो, जिंदगी में ॿियूं बि घुर्जूं आहिनि जिन जो पूरो थियण लाज़मी हूंदो आहे। जेके तुंहिंजूं घुर्जूं आहिनि इहे कॾहिं पूरियूं कोन थींदियूं। मूंखे ख़बर आहे तव्हां जॾहिं पंहिंजी धीउ जी कोन ॿुधी त मुंहिंजी वरी कहिड़ी ॿुधंदव। मञण लाइ त तुंहिंजी हर ॻाल्हि मञे थो सिजावल, पर तुंहिंजो इहो किरदारु न आहे जो तोखे पंहिंजी मर्ज़ी ते छॾे ॾे। दुनिया में बुछड़ो किरदारु भाॼाई तोखे रुगो मुंहिंजो ई नज़र ईंदो आहे, पर ईअं न आहे। जेकॾहिं ईअं न आहे त पोइ तूं ई ॿुधा त तुंहिंजो किरदारु केतिरो सुठो आहे। भली मां तोसां बहस करणु नथी चाहियां। मूंखे ख़बर आहे जेकॾहिं मां घणो ॻाल्हाईंदसि न त अदा मुंहिंजी निड़ी ते लत रखंदो ऐं चवंदो त मूं वात हणणु शुरू कयो आहे। मां बुरी त बुरी सही, मूंखे माफ़ी ॾियो। हर माण्हू पाण खे पाक ऐं साफ़ सम्झंदो आहे, इहो तो कुदरत वारो ई ॼाणे थो त केरु केतिरो सुठे अमल जो मालिक आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।